जलाल काथे हुई तू सॼो ॾींहुं? मैनेजर खे बि तो ज़मीनुनि ते छॾे ॾिनो, पोइ तूं तां काॾे हलियो वियो आहे? बिना ॿुधाइण जे हीअं न वेंदो कर बाबा, मुंहिंजी दिलि घबराईंदी आहे। ऐं हा, मूंखे मैनेजर पियो ॿुधाए त तुंहिंजी का शौकत सां मुंहमारी भी थी आ। छा कयां बाबा साईं, मां त सिर्फ़ तहां जे हुकुम जी वजह सां चुप आहियां। मूं तव्हांखे चयो बि हो न त मूंखे फ़िलहाल शहर में ई रहण ॾियो। आख़िर शौकत सां तुंहिंजी अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी वई? बाबा साईं हुन मूंखे तानो ॾिनो हो बेग़ैरत हुजण जो। हुनजो मथो ख़राब थियो आहे जो तोसां थो मुंहमारी करे। बाबा साईं रुगो शौकत न, ॿिया माण्हू बि त आहिनि जेके। ॿिया कहिड़ा माण्हू? उहे माण्हू जेके असांजे साम्हूं ॻाल्हाइण जी जुरत बि न आहिनि कंदा, पर हुननि जी अखियुनि में बि मूंखे तंज़ जा तीर नज़र ईंदा आहिनि। जलाल मुंहिंजी ॻाल्हि ॿुधाए बाबा, ॾिस असां पूरे जहान जूं अखियूं त नथा कढी सघूं न, ऐं जेके माण्हू ॾिसी नथा सघनि उन्हनि जी अखियुनि में छो थो ॾिसे? ऐं हरू भरू वेठो थो पंहिंजो अंदर साड़ी। बाबा साईं मुंहिंजो दिलि सड़े थो, हिन खे सड़ण ॾियो, तॾहिं त बाहि भड़कंदी न। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।